जा जुज़ा हूंदा आहिनि, उन्हनि खे पूरे करण जे लाइ हे कमु बि करियो, हे सबबु बि गॾु करियो, हिन खे बि सभु करियो, फलाणे खे बि आणियो। अॼु हिकिड़ी वॾी अहम शइ खे ज़ोर ॾेई ऐं परे करिणो आहे। दुआ घुरी जॾहिं इहो कमु कबो त अज्जा सभु पाण ई मिली वेंदा, उन्हनि जे गॾु करण ते माण्हू जी हिमत ईंदी, अलाह ताला जे तरफ़ां सुकून नाज़िल थींदो, करार नाज़िल थींदो त इहो कमु थियण वटि आहे। बाक़ी इहे ॿ टे ॻाल्हियूं करे वठो। सबबु इहो आहे, तंहिं करे हिकु अमल ते 10 नेकियूं थी लिखजनि। अचे थो त माना अमल सालिह जेको नेकीअ जो कमु करे थो तंहिंजे लाइ अशरा मिसाल 10 मिसाल था मिलनि। 10 मिसाल मिलण जो सबबु जो राज़ आहे अमल ते 10 दर्जनि जो। दुआ जा 9 दर्जा ऐं अमल अहिड़े अजर जे नतीजे में हिकु दर्जो थो रखे। इंसान जो मतिलबु उहो थियो, दुआ जे पुठियां अजुर, दुआ जे पुठियां अजुर, दुआ जे पुठियां अजुर। 9 अजुर इहे थिया, हिकिड़ो थियो अजुर अमल जो, 10 अमल, 10 अजुर पुठियां। इहा आहे ईजाबी तरफ़। ॿियो नफ़ीअ जो पासो। इन जे मुक़ाबले में जेकॾहिं उन अमल करण खां के मवाने सादिर थींदा पोइ कुवत इरादी अमल करण वारीअ में चुस्ती ज़ाहिर थींदी। माण्हू उन रुकावटुनि जे दफ़े करण लाइ जंहिं लाइ दुआऊं घुरियईं, जेकॾहिं पंहिंजी कुवत इरादी खे मज़बूत न कंदो त हिन में जेका हिमत हुई उहा ज़ाहिर थी पवंदी। ऐं कुवत इरादी इंसान जी पंहिंजे समूरनि जुज़नि समेत मुतहरिक न थींदी। जीअं त दुनिया जो जहान असबाब जो आलम आहे, जॾहिं सभई सबब चुरपुर कंदा आहिनि त पोइ कमु पैदा थी पवंदो आहे। हिकिड़े पासे गर्मी थी वई, ॿिए पासे ॾांहुं उस समुंड ते अची वई, ऐं से बाफ़ वठी उथी, हवा वठी मथे खयंसि, थधे तबिके में पहुती, अलाह जो हुकुम थी वियो, मींहुं वसी पियो। जेकर इन्हनि कमनि मथां को बि कमु सुस्तु थी पियो त मींहुं न वधंदो। ऐं रब तबारक व तआला मब्द फयाज़ आहे, बहानो जेका बि शइ घुरंदो आहे उहो ॾींदो आहे, पर उन तलब में शिदत हुजे, तलब में सुस्ती न हुजे। दुआ जो दर्जो इंतिहाई इज़तरार जो आहे। बहानो जॾहिं मुज़तर थींदो आहे त पोइ दुआ क़बूल थी वेंदी आहे। बाक़ी इज़तरार उहो जेकॾहिं को माण्हू इख़्तियार करे, फमन इज़्तुर गैर बाग़िन वला आद फला इस्म अलैह। रब ताला फरमायो त जेको मजबूर थी पवे, खाधो पीतो न मिलियो आहे, 2 टे ॾींहं गुज़री विया आहिनि, मरण खे क़रीब थियो आहे, मौत इख़्तियारी शइ न आहे, पर उनखां बचण जे लाइ वरी ख़बर बि न आहे त मौत ईंदो या न ईंदो, पर उनखां बचण जे लाइ रब ताला हुनखे नाजाइज़ शयूं बि जाइज़ करे ॾिनी। गंदो पाणी हिकिड़ो पियो आहे, डुक भरे सघे थो जान बचे, त हराम शइ पई आहे, कहिड़ो जीत जानवर उहो पियो आहे, उनखे माण्हू पचाए करे खाई सघे थो। इहो आहे इंसान जे इज़तरार जो दर्जो, जंहिंमें हराम बि हलाल थी पवे। ऐं जेकॾहिं इहा शइ न खाया त ॼण मरी पवण जो हिनखे घणो इम्कान थी वञे हा, तरजीह थी वञे मौत खे। उहो इज़तरार जेको माण्हू जे मौत जे वक़्तु अचे थो तॾहिं उहा शइ हलाल थी थिए। जे मौत जहिड़ी हालत कान्हे का त हराम हराम हलाल हलाल आहे। बुख में इहो न थींदो त रुगो बुख लॻी आहे, रुगो उञ लॻी आहे, गंदो पाणी पीए या आराम शइ खाए, न। जॾहिं मौत होॾो परियों पियो थो, लिया पाए हिन ॾे, पंहिंजो भयानक चहिरो पियो थो हिनखे ॾेखारे, उन वक़्त में खणी हिन शइ खे चक पाए मौत खे परे करे छॾे। इहा हिकिड़ी कैफ़ियत आहे जंहिंमें हराम बि हलाल थी पवे। अलाह ताला केरु आहे जेको मुज़तर खे जीव कंदो आहे जॾहिं उहो सॾु कंदो अथसि, ऐं पोइ हुनजे मुसीबत खे टारींदो आहे
ऐं हुनजी मुराद खे पूरो कंदो आहे। केरु आहे उहो? सयक़ूलून अल्लाह, चवंदा आहिनि त अल्लाह। त दुआ में मालूम थियो त इंतिहाई दर्जो आहे हुसूल मतिलब जे लाइ इज़तरार जो। माण्हू जेकॾहिं पंहिंजे दुआ में अहिड़े इज़तरार जे हद ते पहुचे जो जेकर मतलूब पूरो न थिएसि त ॼण मरी पवे या मौत मुंहुं ॾेखारे फौरन उहो कमु थी पवंदो। हीअ आहे असुल ॻाल्हि। इहा कैफ़ियत कंहिं मुराद जे माइण लाइ हासिल करणु हर कंहिंजो कमु न आहे। जिन शख़्सनि जो इंसान ज़ात सां हमदर्दी हूंदी आहे ऐं इंसान ज़ात जी हिफ़ाज़त ऐं उन्हनि जी इज़त उन्हनि माण्हुनि वटि वॾी अहमियत रखे थी, पोइ उन इंसानियत जे बुराईअ लाइ ऐं इंसानियत जे हलाकत खां बचण जे लाइ उन्हनि माण्हुनि में बि तक़रीबन अहिड़ी कैफ़ियत पैदा थींदी आहे त हेतिरी इंसानियत। मिसाल पर ॿुधायां, सुनत में शइ मिले थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे क़ौम जो बुरो हाल ॾिसंदा हुआ। इक़रा बिस्म रब्बिक लज़ी ख़लक़ खां बाद 3 साल वही बंदि थी वियो। पोइ आयो जबलनि ते चढ़ी चवंदा हुआ जेकर टपो ॾियां, हे माण्हू अहिड़े गुमराही में पिया आहिनि, कीअं बचनि, मां छा करियां? पोइ मलक मथो नाज़िल थी ईंदो, चवंदुसि अंत नबी हक़, तूं नबी हक़ जो, नबी जोश धरो थी वेंदो, बास ॾेई आहे। इहा मिले थी रहिया बुखारी शरीफ़। त इहा इज़तरा जी हालत थींदी क़ौम जी बुराई खे ॾिसी त जेकर हाणे टपो ॾेई पाण खे हलाकत में विझिजे त जिब्राइल चयो हथ पकड़ींदो हो। क़ौम जी बुरी हालत खे ॾिसी माण्हू जेकॾहिं एॾे इज़तरार में अची वञे ऐं दुआ घुरे त क़बूल थींदी। शख़्स जे बुरी हालत खे ॾिसी इज़तरार में अचे, पोइ इहे माण्हू मुज़तर थींदे 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 मश्क करे वेंदा आहिनि। कहीं बि दुआ जे घुरण वक़्तु पंहिंजे क़ल्ब खे इज़तरार ते आणे जो दुआ घुरंदा आहिनि त क़बूल थी पवंदी आहे। जीअं त इहा हालत हर कंहिंखे मुयसरु न आहे, तंहिं करे पोइ चङनि माण्हुनि खे ॾिसबो आहे तूं दुआ घुर, तूं दुआ घुर, तूं न त अलाह ताला फरमाए त वरी पर बाने में इज़तरार जी हालत कान हूंदी आहे। तंहिं करे मक़बूलियत जो मक़ाम किन किन माण्हुनि खे मिलंदो आहे। उहो त रुॻो हथनि खणण जी देरि आहे। न वक़्त सां वास्तो आहे, न महल सां वास्तो आहे, न कंहिं ॻाल्हि सां वास्तो आहे। हीअ जुदा शइ आहे त पोइ वक़्तु बि खणी रखंदो। जीअं याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे चयो त मां तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि, पर न त हूअं आहे वक़्तु हिन जे लाइ हमेशह आहे ई आहे, छो त अलाह ताला बि मौजूदु आहे, इज़तरार बि मौजूदु आहे। इहो हिकिड़ो मसइलो लिताफ़त ई दुआ जे मसइले जेको मां ॿुधायो। उन अमल जे लाइ इंसान लाचार जहिड़ी तयारी कंदो त पोइ छा नतीजो निकिरंदो? और इंसान जी फितरत जी तक़ाज़ा आहे त उनजो सैर हुजे सिराते मुस्तक़ीम ते, ॾिंगे रस्ते खां हुजे परे। रब ताला पंहिंजी हिकमत में इंसान खे फितरी हक़ पूरा ॾियण थो घुरे, इंसान खे फितरी हक़ मिले। तंहिं करे अमर कयईं त हीउ कमु करियो, मन कयईं त हीउ कमु न करियो। अमर ऐं नवाही थिया फर्ज़। इन तरीक़े पंहिंजे बाने लाइ सिधी राह हमवार कयईं, हे कमु करियो, हे न कयो, हिन रस्ते सां हलो। पोइ जॾहिं असां बाना कंहिं मख़लूकात जे ग़ुलामीअ खां आज़ादु थियण लाइ पंहिंजे रब ते भरोसो करे, अहिड़ो भरोसो जो औलाद जो पंहिंजे पीउ माउ ते बि न हुजे, अञा बि सख़्तु, उते इन भरोसे में लॻायूं पूरी ताक़त। अलाह ताला इंसान जी फितरी तक़ाज़ा जी पूरत कंदे बसि उनखे पंहिंजी मंज़िल ते रसाईंदो। ईअं थी पवंदो। तंहिं करे इन एदन सिरातुल मुस्तक़ीम जी दुआ सां ॿिए खे हरगिज़ न सॼो वेंदो। एदन सिरातुल मुस्तक़ीम कंहिं बि माण्हू खे न सॼो। इहा दुआ मतिलब ते रसाइण लाइ घुरियल आहे ऐं मतिलब ते रसाईंदड़ हिकु अलाह जेको रब्बुल आलमीन आहे, जेको रहमान आहे, जेको रहीम आहे, जेको मज़लूमनि जी मालिक यौमिद्दीन ते संभाल रखंदो। इन रब खे ई वरी तलब कजे त अलाह तूं असांखे पंहिंजे सिधे रस्ते ते पहुचाए। बाक़ी रस्ते ॾेखारण जी हिदायत ऐं दुआ इहा हर कंहिं सां घुरी सघंदी आहे। साईं मूंखे रस्तो ॾेखार। दीन जी तालीम इहा किरात तरीक़ा रस्तो ॾेखारणु, नेकी ऐं हिदायत जी ॻाल्हि पुछण जो रस्तो ॾेखारणु, इहा दुआ त हर कंहिं सां ख़बर सघे।
इन जे लाइ त अलाह ताला अंबिया कराम खे ऐं संदसि ताबेदारनि खे क़यामत ताईं रहबर बणायो आहे। ऐं फरमाए अथसि त माण्हू खे चयो कुल हाज़ी सबीली अदू इलल्लाह अना वमन इत्तबअनी वमा अना मिनल मुशरिकीन। मां ऐं मुंहिंजे ताबेदार तव्हांखे सॾनि था अलाह जो रस्तो थो अची वञे ॾेखारण जे लाइ जेको थियल आहे। बाक़ी मक़सूद ते पहुचाइण लाइ त रब ताला जो कमु आहे। तॾहिं फरमाए थो तिन कल जा तूं मक़सद ते न पहुचाए सघंदे कंहिंखे जंहिंखे अलाह घुरे मक़सद ते पहुचाए। इहो सिरात मुस्तक़ीम, पर इहो सिरात मुस्तक़ीम जिन्स आहे। जिन्स में 9 थींदा आहिनि, 9 जे हेठो फर्द हूंदा आहिनि। ज़ैद अमर बकर ख़ालिद फर्द आहे। इहे इंसान जा 9 आहिनि। इंसान गनम बकर फील हैवान वग़ैरह गनम बकर फील हैवान जा ई 9 आहिनि। हैवान जिन्स आहे त सिरात मुस्तक़ीम जिन्स आहे। जिन्स जे हेठो 9 हूंदा आहिनि, 9 जे हेठो फर्द हूंदा आहिनि। अलाह ताला खां असां जिन्स सिरात मुस्तक़ीम जी घुरूं था, पर उन जिन्स जे हेठो 9 हूंदा आहिनि। तंहिं करे रब तबारक व तआला फरमाए थो त उहा 9 ई तलब करियो, माना तख़सीस करियो। जिन्स खे 9 मख़सूस कंदो आहे कंहिं बाज़ क़ैद ज़ाइद सां। फसल जॾहिं अची पवंदो आहे त पोइ उहा जिन्स साॻी मख़सूस थी पवंदी आहे 9 जी। सिरात लज़ीन अनअमत अलैहिम, इहो 2 मंज़िल क़ैद जी आहे। जीअं हैवान जे पुठियां नातिक, तीअं सिरात मुस्तक़ीम जे पुठियां अलज़ीन अनअमत अलैहिम।